कंडोस्टॉप ते लाहौर खां कराची वेंदड़ तेज़ रफ्तार ट्रैलर मोटरसाइकिल सां टकराइजी वियो। नतीजे में मोटरसाइकिल सवार पौरियत मौके ते ई फोत थी वियो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे मटियाली मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर फिदा हुसैन सोलंकी। जी फिदा हुसैन, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त खंडू रोड स्टॉप ते लाहौर खां कराची वेंदड़ तेज़ रफ्तार टेलर अॻियां वेंदड़ मोटरसाइकिल सां टकराइजी वियो आहे, जंहिंजे नतीजे में मोटरसाइकिल ते मच्छी खणी वेंदड़ पौरियत 52 सालनि जो मोहम्मद पिनियल मिरबर मौके ते फोत थी वियो आहे। फोत थी वियल जे खीसे मां पियल शनाख्ती कार्ड मिलियो, जंहिं मुताबिक़ हिन जी सुञाणप मोहम्मद पिनियल मिरबर तौरु थी आहे। शनाख्ती कार्ड में फोत थियल जी मौजूदा रहाइश ठट्टो ज़िलो ऐं मुस्तक़िल रहाइश दादू ज़िले जी लिखियल आहे। सरकारी एम्बुलेंस न हुजण जे करे फोत थियल जो लाश पुलिस मोबाइल में सरकारी अस्पताल लियो वियो, जॾहिं त मोटरवे पुलिस पहुची बंदि पियल रोड क्लियर करायो। भिटशा पुलिस टेलर ड्राइवर वसीम आराई खे टेलर समेत हिरासत में वठी छॾियो आहे। जी महिरबानी फिदा हुसैन तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।